मसू भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर कल्ब लगारी मौजू मसू भुरगड़ी अलग वाणकी वसीअ में सरगर्म अस्पताल जो इफ्तिताह डॉक्टर ज़हीर लगारी यूसी नेरून कोर्ट के चेयरमैन अली नवाज़ लगारी डॉक्टर कादिर बख्श लगारी उस्ताद ग़ुलाम अली लगारी कयो ऐं केक पिण कटियो। तफ़सील मौजू मसू भुरगड़ी अलग वाणकी वसी सरगर्म अस्पताल जो इफ्तिताह कयो वियो। इन मौके ते डॉक्टर ज़हीर लगारी ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो अस्पताल खोलण जो मक़सद ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। हुन वधीक चयो त 24 कलाक मौजूद हूंदसि त जीअं ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे सघां। यूसी 2 नेरून कोर्ट जे चेयरमैन अली नवाज़ लगारी चयो त असांजी ॻोठ जी आबादी वॾी आहे, डॉक्टर मौजूद आहिनि, पर हिते 24 कलाक डॉक्टर न हुअण करे राति जे वक़्तु ग़रीब ऐं पोरियत माण्हू एमरजेंसी में हैदराबाद वेंदो आहे, जेका खोट डॉक्टर ज़हीर लगारी पूरी कई आहे। उस्ताद ग़ुलाम अली लगारी चयो त असांखे ख़ुशी थी आहे त असांजे ॻोठ में 24 कलाक डॉक्टर मौजूद आहे। हुन वधीक चयो त असांजो डॉक्टर सां भरपूर सहकार रहंदो। इन मौके ते तक़रीब में डॉक्टर कादिर बख्श लगारी, जनरल काउंसलर अब्दुल अज़ीम लगारी, कंबर अली लगारी, एजाज़ अली लगारी, चेतन मल, कलब लगारी, इमरान लगारी, अंसर लगारी, तालिब लगारी मौजूद हुआ।